ख़बर ॾींदा हलूं नवोकोट वाक़िए सबबि कंध झुकी विया आहिनि। सरेआम ॿिनि न्याणियुनि सां 20 ॼणनि जी इज्तिमाही ज़्यादती वारो अमल शर्मनाक। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सीनियर अॻवान वज़ीर अली खोसो चयो आहे त नवोकोट वाक़ियो ॿुधी सदमो रसियो आहे। मुतासिर औरत फिज़ा ऐं कमल जी इज़तुनि सां खेॾंदड़ वहशी दरिंदनि खे फाहीअ ते लटकायो। जेके वहशी दरिंदा मासूम ॿारनि ऐं न्याणियुनि सां ज़्यादती कनि था उहे कंहिं बि रिआयत लाइक़ न आहिनि। जिनसी ॾाढाई जे वाक़िए खे रोकण लाइ जेकॾहिं हुकूमत फौरन कार्रवाई कंदी, गुनाहगारनि खे सख़्त सज़ाऊं ॾिया त शायदि नवोकोट सानियो पेश न अचे। न सिर्फ़ शहरनि न पर सिंध जे तालीमी इदारनि में न्याणियूं गैर महफ़ूज़ बणियल आहिनि, पर सिंध सरकार ऐं तालीमी खातो ख़ामोश बणियल आहे। सरकार शाह सिंध असेंबलीअ में भिटाईअ जा बेत त पढ़े थो, पर सिंध जे सोरहीं भिटाई जी सूरमनि ते थींदड़ ज़ुल्मनि ते ख़ामोश बणियल आहे, जेका शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। हिन वधीक चयो त मुतासिर ख़ानदान जी मर्ज़ी मूजिबि FIR दाख़िल करे मुलविस समूरनि इंसाफ़ जे कटड़े में खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। नवोकोट वाक़िए ऐं तालीमी इदारनि में न्याणियुनि खे रासा करणु, उन्हनि जी इज़तुनि खे पायमाल करणु ऐं चाणका मेडिकल यूनिवर्सिटी में ख़ुदकुशी ॼाणायल ॿिनि शागिर्दाणनि डॉक्टर निमृता ऐं डॉक्टर नौशीन काज़मी सां ज़्यादती थियण वारो मामिलो साम्हूं अचणु, निमृता ऐं नौशीन जे जिस्म ऐं कपिड़नि मां मिलियल जुज़ा हिक ई मर्द जा हुजणु केॾो न अफ़सोसनाक अमल आहे। डॉक्टर निमृता सां ईअं न थिए हा त शायदि डॉक्टर नौशीन साॻे दरिंदे हथां भयानक अंजाम जो शिकार न थिए हा। हाणे वज़ीर आला सिंध खे अज़ ख़ुदि इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। रिपोर्ट वज़ीर अली, अमल न्यूज़, शहदादकोट।